अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन सय्यिदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हुवल्लज़ी अरसल रसूलहु बिल हुदा व दीनिल हक़्क़ लियुज़हिरहु अलद्दीन कुल्लिहि व कफ़ा बिल्लाहि शहीदा। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुभान अल्लाह। जानी आयो जुए में थिया कल्ब करार वहलो विचाई वियो करे गम गुजार निजारो निर्वार प्रिय पसायो पाहिजो प्रिय पसायो पाहिजो निजारो नागाह लथो कट्टु कुलूबता थी विरूहणवाह उम्मीदूं अरवाह प्रिय पसंदे पुनियूं। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सला शरीफ मोहब्बत से पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मौजा निहायत वाजिबुल एहतराम व तकरीम मुअज़्ज़ज़ मेहमानाने गिरामी उलमा व हुफ़ाज़े किराम हिन महफ़िल मुबारक में मौजूद इज़्ज़त ईमान वारा अज़ीज़ दोस्त मुसलमान भाइरो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह हिया अज़ीमुश्शान महफ़िल मुबारक मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे विलादत बासआदत वारे मुबारक महीने में हिन गोठ चीचड़ो में मुनअक़िद कई वई आहे। दुआ कयूं था त अल्लाह रब्बुल इज़्ज़त मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे उम्मत जे घरन के गोठन के हमेशा मुस्तफ़ा करीम जे ज़िक्र सां आबाद रखे। जिन मेहरबानन हीअ महफ़िल सजाई असां तव्हां खे दावत ॾेई करे हिन जाइ ते गॾु कयाऊं।
शाल रब करीम उन्हनि जा वेढ़ा मोहब्बतुन बरकतुन सां शाद आबाद रखे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत वारे मुबारक महीने या मुबारक ॾींह मुबारक घड़ीअ जी बरकत इन हदीस मुबारका मझा वाज़िह आहे। मुस्लिम शरीफ जी हदीस आहे ऐं तवज्जो सां ॿुधी करे समझण जी कोशिश करियो। छो त अॼुकल्ह माण्हू अहिड़ा ताना हणंदा आहिनि त हीअ महफ़िल मुबारक जेका तव्हां मीलाद जी ज़िक्र जी महफ़िल मुनाक़िद कयो था, महबूब करीम अहिड़ी महफ़िल कान कई। सहाबन सगोरन अहिड़ी महफ़िल मल्हाए करे मुस्तफ़ा करीम जो ज़िक्र कोन कयो। तव्हां छो था इहा ॻाल्हि कयो? नई ॻाल्हि आहे, बिदअत आहे, नाजाइज़ आहे, अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि कई वेंदी आहे त मुस्लमान भाइरो इन हदीस मुबारका मझा इहा ॻाल्हि ज़रूर साबित थी वञे थी त मुस्तफ़ा करीम पंहिंजी विलादत बासआदत जी महफ़िल या का बि खुशी साल ते खणी न चइजे, महीने ते न चइजे, पर इहा खुशी अल्लाह जे शुक्र जी मुस्तफ़ा करीम हर हफ़्ते मल्हाईंदा हुया। ज़ोर सां मोहब्बत सां जो सुभान अल्लाह। मुस्लिम शरीफ जी हदीस आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सूमर जे ॾींहं जे रोज़े जे बारे में सवाल कयो वियो। पाण सूमर जे ॾींहं जो हमेशा बग़ैर नावे जे रोज़ो रखंदा हुया, कॾहिं बि छॾींदा कोन हुया सूमर जे ॾींहं जो रोज़ो। पुछा कई वई त ए महबूब, हर सूमर ते तव्हां रोज़ो था रखो? महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका जवाब में ॻाल्हि इरशाद फरमाई, असांजे अक़ीदे जे लाइ इहो ई काफ़ी आहे। ऐं हदीस बि मुस्लिम शरीफ में ज़िक्र आहे। जेको हदीस जे किताबनि मां चइजे त ॿिए नंबर ते वध में वध सही हदीस जे किताब जो मजमू आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछा कई वई त ए महबूब, हमेशा सूमर जो रोज़ो तव्हां कॾहिं क़ज़ाई कोन कंदा आहियो, छा जे लाइ? महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ज़ाकल यौमुल लज़ी वुलिदतु फ़ीहि। महबूब मदीने वारे फरमायो, इन जे करे मां हमेशा सूमर जो ॾींहं जो रोज़ो रखंदो आहियां, जो इहो उहो ॾींहुं भला रुआ जंहिंमें मूं मुहम्मद करीम जी विलादत थी हुई। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जंहिं ॾींहं ते थी आहे, अल्लाह जा शुक्र मल्हाईंदे करे मुस्तफ़ा करीम कॾहिं बि इहो रोज़ो छॾीनि कोन था। इबादत नफली आहे, रब जी इबादत आहे। रोज़ो भी हिकड़ी इबादत आहे, जीअं नमाज इबादत आहे, पर यो फर्ज़ी या वाजिबी त को अमल कोन्हे को। मुस्तफ़ा करीम नफली इबादत कंदा हुया, पर उन इबादत जी निस्बत मुस्तफ़ा अहिड़ी ॻाल्हि सां करे छॾी आहे। पाण फरमायूं त मूं मुस्तफ़ा जी इन ॾींहं में विलादत थी, तंहिंजे करे अल्लाह जा शुक्र बजाणी दे मां हमेशा इन ॾींहं जो रोज़ो रखंदो आहियां। उहो ॾींहुं भलारो आहे जंहिंमें महबूब जी आमद थी, ऐं इन मझा ॻाल्हि साबित थी वई त जंहिं ॾींहुं मुस्तफ़ा जी विलादत आहे,
उन ॾींहुं अल्लाह जा शुक्र करे सघजनि था। समझो था? अल्लाह जो शुक्र उन ॾींहं ते मल्हाइजे। हबीब करीम त हर हफ़्ते मल्हाईंदा हुया। असां खणी साल ते इहा महफ़िल मुनाक़िद करे मीलाद जी रब करीम जा शुक्र मल्हायूं था। छा था चऊं? जेका ॻाल्हि हाजी गुलाम नबी महेसर रहमतुल्लाह अलैहि कई, चओ सुभान अल्लाह। फरमाए थो के ॾींहं ख़तम कम थे हा मगर एहसान मदीने वारे जा। अग में उम्मतूं आयूं, केतिरियूं ई क़ौमूं तबाह बर्बाद थी वयूं। उन्हनि में जेकॾहिं मामूली का ख़ता हुई, रब करीम नाराज़ थी करे उन्हनि जे उन बुराई जे करे उन्हनि जी पाड़ पटे छॾी। उन क़ौम जो नालो निशान मिटिजी वियो दुनिया जहान मां। आद कौम तबाह थी वई। हज़रत हूद अलैहिस्सलातु वस्सलाम जे इन कौम जो अॼु नालो निशान कोन्हे को। हज़रत सालेह अलैहिस्सलातु वस्सलाम जी कौम रब करीम जे नबी सगोरे जी नाफरमानी कई। अल्लाह करीम उन कौम जो वजूद दुनिया ता मिटाए छॾियो। हज़रत लूत अलैहिस्सलातु वस्सलाम जी कौम बेहयाई में मुब्तला हूंदी हुई, छोकरे बाज़ी जी खराबी में वरतल हुई। अल्लाह ताला जी ज़ात बरकात उन्हें जे करे उन कौम के तबाह करे छॾियो। पत्थरन जा मींह वसाया, चक्की कढी करे आसमान ताईं मलाइका उन गोठ जी खणी विया। ऊंधी करे वरी ज़मीन ते फिटो कयाऊं। अॼु ताईं उन कौम जो नालो निशान मिटिजी वियो। हज़रत शुआइब अलैहिस्सलातु वस्सलाम जी कौम छा कंदी हुई? जो मां पे तौर में ख़यानत कंदी हुई। मुसलमान भाई ॿुधाए त सही, कहिड़ी खराबी इन्हनि मां असां में कान्हे का। ये सभई खराबियूं अल्लाह शरपनाह में रखे। बदकारी बेहयाई हुजे उहा बि अॼु मौजूद आहे। मां पतोर में ख़यानत जी त कहिड़ी ॻाल्हि कजे। पैसा पूरा सही सच्चा वठबा, पर अधु शइ में ॿी मिलावट हूंदी। रब शल रहम करे। अरे छा छा खोट कयूं था, कंहिंखे ख़बर कान्हे का असां में ख़राबियूं केतिरियूं आहिनि। ये सभई ख़राबियूं हज़रत शुआइब अलैहिस्सलातु वस्सलाम जी कौम में अञा ख़राबी बि हुई। तवा रस्तनि ते वेही करे फुरूं कंदी हुई, धाड़ा हणंदी हुई। इहा बि ख़राबी असां तव्हां में मौजूद आहे। अॼुकल्ह बि जीअण जंजाल लॻो पियो आहे। कहिड़ी ख़राबीअ जी ॻाल्हि कजे जेका अॻ में हुई हींअर कान्हे का। उहे सभई ख़राबियूं अॼु असां में बि आहिनि, पर रब करीम असां जूं शिकिलियूं कोन मटायूं आहिनि। सदको मुहम्मद करीम जो। अॼु बि जेकॾहिं तबाह नाहियूं थिया, अॼु बि हीअ उम्मत आबाद आहे। इन में का असांजी मोतबरी थोरी आहे। इहा मुस्तफ़ा करीम जी मेहरबानी आहे, जंहिंजे सदके में रब करीम असां जूं लॼियूं महफूज़ रखियूं। सुभान अल्लाह। समझो था? हबीब जा प्यारा उम्मतियो, तॾहिं हाजी साहिब ॻाल्हि कई त कॾो को कम ख़त्म थी वञे हा जेकॾहिं मुस्तफ़ा न अचे हा। चओ सुभान अल्लाह।